बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो वज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदासीं नतीजे निगार ऐं मेरहान टीवी जा सरवार गुलाम नबी मुराद साहिब तव्हांखे भली कार चऊं था। मुराद साहिब, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे विच में ॻाल्हियूं नाकाम थी वियूं आहिनि ऐं अफ़गानिस्तान तालिबान लिखत में मुआहिदो करण खां बि इनकार करे छॾियो आहे ऐं चयो आहे त TTP सां ॻाल्हियूं करण, पाकिस्तान खे TTP सां ॻाल्हियूं करण जी तजवीज़ ॾिनी आहे त तहरीक तालिबान वारनि सां वञी ॻाल्हियूं कयो। अदा ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान ॿई पाड़ेसरी मुल्क आहिनि ऐं 1980 खां पोइ ख़ासि तौर ते जॾहिं मॉस्को वारनि सां जंग जोटी पाकिस्तान बि उन्हनि जो हिसो थियो, उन खां पोइ एतमाद जो फुक़दान आहे। उन खां पोइ जेकी ग्रोह ठहिया, ग्रुप ठहिया, मुस्लिम थिया, उहे माण्हू जेके आहिनि से ॿिन्ही पासे पे आया, हिते वारदात करे अफ़गानिस्तान लाइ वेंदा। हाणे अफ़गानिस्तान वारा जेके आहिनि से जिन एतमाद जे फुक़दान जे करे वरी अफ़गानिस्तान वारा हिंदुस्तान जे बि झोले में हलिया विया आहिनि, झोली में हलिया विया आहिनि त ज़ाहिर आहे हिंदुस्तान उते इन्वेस्टमेंट बि करे थो। हिंदुस्तान उन्हनि खे ॿुधो तूं त डैम ठाहे ॾिए थो, केतिरियूं शयूं करे थो। ॾिसो न, ॻाल्हि आहे त दुश्मन खां चङाई जी जेका उमेद कॾहिं बि न रखणु घुरिजे न। हिंदुस्तान त असांजो दुश्मन आहे, तंहिं करे हू त हर ॻाल्हि कंदो ऐं पाकिस्तान जो बि इहो चवणु त हिंदुस्तान जे चवण त नथो करे, पर एक्चुअली पाकिस्तान बि इहो चवंदो, छो त जॾहिं एतमाद जो फुक़दान आहे त पाकिस्तान जो स्टांस त ठीकु आहे। पर ॻाल्हि आहे त इहो चवणु तालिबान जो त TTP वारनि सां तालिबान वारनि सां पाण ॻाल्हायो, छो त हुननि जो ख़्यालु आहे त इहे तव्हांजी पैदा करदा प्रोडक्ट आहे, तव्हां इहे पैदा कया हिननि सां पाण ॻाल्हायो। हक़ीक़त में छा आहे त उहो ज़मानो हलियो वियो। हाणे त पाकिस्तान जो हुननि जे मथां कंट्रोल कोन्हे। हू त हाणे वठनि था बचा वञी अफ़गानिस्तान में वारदात करे, अफ़गानिस्तान खे उनजी गारंटी त ॾियणी पवंदी। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त ॾाढो इम्पॉर्टेंट आहे त तव्हांजो पाड़ेसरी जा तव्हांजा तालुकात ठीकु हुजनि। सो पाकिस्तान स्टेक होल्डर वधीक केरु आहे? पाकिस्तान एटमी कुवत सां गॾोगॾु दुनिया में वधीक मशहूरु आहे, मक़बूल आहे, पॉपुलेशन वॾी आहे ऐं उनखां पोइ पर ॻाल्हि आहे त पाकिस्तान खे को रवैयो अहिड़ो अख़्तियार करिणो पवंदो, या त अमेरिका खे विझे विच में, या कंहिंखे जो जीअं उहे असां सां ठाह करे ऐं असां सुठनि पाड़ेसरनि वांगुरु हिक ॿिए सां तालुकात कयूं। जेसिताईं सुवालु आहे त जेकॾहिं असांजो टेंथ सिचुएशन रहंदी अफ़गानिस्तान सां, अमन अमान वारी सूरत हाल न रहंदी या एतमाद वारी सूरत हाल न रहंदी त ॿिन्ही मुल्कनि जे लाइ नुक़सानगार आहे, पाकिस्तान जे लाइ बि अफ़गानिस्तान जे लाइ बि। तंहिं करे रस्तो वठणु खपे जंहिंमें ॿिन्ही मुल्कनि जी सलामती जी गारंटी हुजे ऐं ॿिन्ही मुल्कनि जी सलामती हुजे। बिल्कुलु। मुंहिंजे सभु हिकिड़े पासे पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदो रहियो, ॿिए पासे अफ़गानिस्तान मां दहशतगर्दनि जा हमला, पोइ हुनखां पोइ 5 जवान असांजा शहीद थियनि, 25 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। आख़िर हीअ जेका जंग आहे उहा किथे दंग कंदी? मूं तव्हांखे चयो न त ॿिनि पाड़ेसरनि जो जहिड़ो ॾाढो ॾुखियो आहे, भली केतिरो बि कमज़ोर हुजे, पर पाड़े वारो आहे न, लिकी उते वेठो आहे पाड़े में, लिकी घटीअ मां बार करे छॾींदो। पाकिस्तान जो खोड़ बदकिस्मतियूं आहिनि। हिकिड़ी त बदकिस्मती आहे त असांजे हुकुमराननि खे अलाह अकुलु कोन थो ॾिए। उहो हींअर बि तव्हां वञो त ॾिसो, सऊदी अरब मिलण में आहिनि त 20 माण्हू गॾु वेठा आहिनि। छाजे लाइ बाबा? फाइनेंस मिनिस्टर वेठो आहे, इंफॉर्मेशन मिनिस्टर वेठो, ॿिया वॾा। असां हिते जेके असांजा हुकुमरान चवंदा अयाशी करण ऐं घुमणु फिरण ऐं पिकनिक करणु। बुनियादी तौर ते तव्हां पंहिंजो घर ठीकु कयो ऐं जेकॾहिं प्राइम मिनिस्टर खे वञिणो आहे, फील्ड मार्शल खे वञिणो आहे त वञणु खोड़ आहिनि। हिकिड़ो स्टाफ ऑफिसर खोड़ आहे, बिल्कुलु। ऐं कमर्शियल फ्लाइट में वञो, जहाज़ न खणी वञो। ग़रीब मुल्कनि वांगुरु तव्हां ग़रीब मुल्क आहियो, ग़रीब मुल्कनि वांगुरु बिहेव कंदो त तरक़ी कंदो, न त कोन थींदी। ग़रीब माण्हू आम ज़िंदगीअ में मुल्क माण्हू ग़रीब आहे ऐं वीचारे ॾोकड़ आहिनि कोन, पर हुनजा ख़र्च शान आहिनि, त पोइ त ज़लीलो ख़्वार थींदो न। तंहिंजे करे पाकिस्तान जे हुकुमराननि जे लाइ मशहूरु हुयो त पहिरीं तव्हां अहिड़ो नमूनो कयो जीअं नेल्सन मंडेला चयो, जीअं सदर थियो त बाबा मां चांहि बि पंहिंजी पाण ठाहींदुसि, मूंखे पंहिंजे घर में रहंदुसि, सरदारती महल में बि न रहंदुसि जीअं ख़र्चु न थिए। सो ॻाल्हि आहे त पाकिस्तान जे हुकुमराननि खे पहिरीं त पाण खे ठीकु करिणो पवंदो। इहे जेके ऐशूं आहिनि, इहे जेके बेक़ाइदा क़िस्म जूं ख़र्च इख़राजात हिननि घटि करणा पवंदा। पाकिस्तान मरे ख़बर मारिजे, ख़बर कहिड़ी ॻाल्हि जे करे मारिजे थो? नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर थो मारे पाकिस्तान खे।
माना जंहिंमें प्रोडक्शन आहे ई कान, उहो असांजो तमामु अख़राजात वधीक आहे, ख़र्चु घणो आहे। उन खां पोइ उहे माण्हू ख़ासि तौर ते इम्पोर्ट खे वधाए एक्सपोर्ट खे घटाईंदा विया आहियूं, त मुल्क तरक़ी किथां कंदो? मुल्क उहे तरक़ी कंदा आहिनि जेकी ॿाहिरां अचण वारियुनि शयुनि खे रोकथाम कनि जी हा, ऐं हितां वञण वारनि एक्सपोर्ट करण जे जेको मुल्क मां ॿाहिरि ईंदड़ शयुनि खे वधाइनि। हीउ मुल्क एटम बम त ठाहे थो वञे, कारी पाणी नथो ठाहे। हिंदुस्तान पंहिंजी ठाहे थो, सभु को पंहिंजा मुल्क ठाहिनि था, असां पंहिंजी गाॾी कोन था ठाहियूं। रोज़ चाइना जा नवां नवां मॉडल था अचनि, जापान जा मॉडल पिया था हलनि, कोरिया जा मॉडल पिया था हलनि। त असां ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि इहा आहे त असांखे स्टील मिल तबाह करे छॾीसीं, PIA तबाह करे, कंहिं असांजे हुकुमराननि कयो, एहतिसाब आहे कोन, पुछागा छा आहे कोन, कंहिं छा लुटियो, कंहिं छा पियो, सभु कमु वरी सिलेक्ट ख़तमु। सो ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॿुधायां, अफ़गानिस्तान ते हिकिड़ो इशू आहे न, जी हा, पर इशू वॾो इहो आहे त पाकिस्तान जा हुकुमरान अखियूं खोलनि ऐं पंहिंजो हिन मुल्क खे पंहिंजो मादर वतन सम्झनि। बिल्कुलु। ट्रंप हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे दिलचस्प ॻाल्हि त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सुठा माण्हू आहिनि, ऐं उनखां पोइ चए थो मूं पंहिंजे दौरे हुन में क़यादत में जेको आहे 8 महीननि दौरान 8 जंगूं जेके आहिनि रोकियूं आहिनि, पाक अफ़गान वारी जेका जंग आहे उहा मां रोके सघां थो। सभु कुझु करे सघे थो। ॾिसो न, हींअर त हिकिड़ो ई पावर आहे न, त ट्रंप सभु कुझु करे सघे थो। पोइ जेकॾहिं ट्रंप चाहे त। जी एक्चुअली छा आहे, मां तव्हांखे ॿुधायांव थो त ट्रंप जो अचण बि अमेरिका जे अवाम लाइ को चङी ख़ुशि आहिनि त ॻाल्हि न आहे। हुनजो रीज़न इहो आहे त हीउ माण्हू अनप्रिडिक्टिव आहे, पंहिंजे का ख़बर न आहे त केॾी महिल छा ऐलान करे, छा ॻाल्हि थो करे, ऐं बते थो बैन ऐं पाबंदियूं विझंदो। हाणे इहो केतिरो थो अमेरिका खे पे करे, या इहा जेका ॾाढ मुड़सी आहे केसि ताईं थी हले, आयो सो अरबनि खां पैसा वठी हलियो, वरी अरबनि खे पिछोड़ो बि कयईं। सो ॻाल्हि आहे त उन में ट्रंप खे मां इहो चवंदुसि त अॻिते हली किथे दुनिया लाइ ख़तरनाक न साबित थिए, जहिड़े नमूने उहो हले थो, या जहिड़े नमूने हुनजा रवैया आहिनि, ऐं जहिड़े नमूने अमेरिकी अवाम बि तमामु घणा एहतिजाज कया आहिनि हुनजे रवैयनि जे ख़िलाफ़। सही। हमारे साहब, हुकूमती ज़रियनि दावा कई आहे त असां 15 लख खां वधीक अफ़गानी वापसि मोकिलिया आहिनि, रोज़ 3 खां 4 हज़ार अफ़गानी वापसि वञनि था। ख़ैर वञणु त खपनि न। ॾिसो न, अफ़गानिस्तानी वापसि वेंदा, छो त हुननि जो मुल्क बि हाणे बहितर आहे, हुननि जो डॉलर बि मुस्तहकम आहे, हुननि जी इकनॉमी बि काफ़ी बहितर पई, त हुननि खे वञणु खपे। पर इहो ॾिसणु खपे त हिते हुननि जूं प्रॉपर्टीज़ न हुजनि, ईअं न त वरी उते ॻाल्हि त वरी पंहिंजी प्रॉपर्टीज़ वेही रहनि। जी हा, सोट मां असां ते विहारे वञनि, तूं असांजी प्रॉपर्टी जो ख़्यालु कजांइ ऐं असां वरी मोटी ईंदासीं। 1947 में छा थियो, 47 खां पोइ छा थियो? पोइ ईअं थियो न, हिकिड़नि यारनि चयो तव्हां हिते वेही हिते कयो, असां वञूं था पाकिस्तान में, छो त असांखे किले मिलंदा, अची हिते सिंधी हिंदुनि खे डिसलॉज करे, ऐं हितां जे मुस्लिम हिंदुनि खे ऐं सिखनि खे डिसलॉज करे, ऐं उन्हनि खे प्रॉपर्टियूं ॾियारी वयूं। सो ॻाल्हि आहे त इहे जेके वञनि था, इहे वञनि त हितां पंहिंजा टीन टपड़ ॿेड़े वञनि, हीअं न त हुननि जी प्रॉपर्टी पई हुजनि, हितां वरी ॿिया पिया संभालनि। सही। मर साहब, हुकूमत पुरतशदुद एहतिजाज खां पोइ तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी लॻाए छॾी, हुनजे अॻुवाणनि ते बि सफ़र ते पाबंदियूं लॻायूं वयूं आहिनि। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पाबंदी लॻाइणु त पहिरीं खपंदी, पर हाणे छा आहे त ॻिची में पिया आहिनि त हुननि कई आहे, इहे इन्हनि जे मथां अॻु में नूर मतिलबु आहे त इहे नूरे नज़र आहे, ठीकु, हाणे वरी उहो पाबंदी लॻे। पर ॻाल्हि इहा आहे, सॉरी, इहे मज़हबी जमातूं एतिरो छो थियूं वधनि, सॉरी, एतिरो छो थियूं वधनि? गुरबत जे करे। जी हा, माण्हू पंहिंजा बच्चा पाले नथा सघनि, पोइ मदरसनि में वञी था दाख़िल कराइनि, छो त उते मानी बि मिले थी, रिहाइश बि मिले थी, पर हुन नज़र में क़ुर बि पढ़नि था। जी हा, क़ुर पढ़णु त असांजो मज़हबी फ़रीज़ो आहे न, क़ुर पढ़णु पोइ इन लाइ त कोन थो पढ़िजे न मां पढ़ी वियो आहियां क़ुर, न, क़ुर ते जेको लिखियलु आहे उन में इन ते अमल करिणो आहे, तॾहिं आहे मुस्लमान। ठीकु, सो तंहिंजे करे पाकिस्तान हुकूमतुनि खे इहो ज़हन में रखणु खपे त जेसि ताईं तव्हां रोज़गार फ़राहम न कंदो, इदारा अहिड़ा न ठाहींदा जंहिंमें रोज़गार मिले, पंहिंजो इंडस्ट्रीज़ ऐं अहिड़े क़िस्म जा रोज़गार न ॾींदो माण्हुनि खे, त उहे माण्हू मदरसा मज़बूत थींदा, मदरसनि सां मज़हबी जमातूं मज़बूत थींदियूं, ऐं पाकिस्तान जे लाइ मुश्किलात पैदा थींदियूं। बिल्कुलु। पर साहब, पीपल्स पार्टी आज़ादु कश्मीर में हुकूमत ठाहिण पई वञे, ऐं PTI जा 9 वज़ीर बि जेको आहे उहो हिन में पीपल्स पार्टी में शामिलु थी विया आहिनि, तंहिंखां पोइ
PPA जा जेके वोट आहिनि हुकूमत ठाहिण लाइ 27 मेंबर मुकमल थी विया बसि हाणे छा ॻाल्हाइजे, ॾिसो न ॻाल्हि आहे त सौ सिधो इहो लॻे पियो थो जेको आहे सो बाज़ार गरम आहे, ठीकु लॻो पियो थो ॾोकड़नि जो कमु आहे, ॿियो कमु कोन्हे। ऐं उन में ज़रदारी साहिबु पंहिंजो मटु पाण आहे, पैसो सिंध जो आहे, भली हुकूमत करणु वरी वञे आज़ादु कश्मीर ते। पर ॻाल्हि आहे त सिंध ते बि ध्यानु ॾियनि, सिंध ते बि ध्यानु ॾियनि। सिंध जी हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि, ॾाढियूं ख़राबु आहिनि, लॉ एंड ऑर्डर अदरवाइज़ ॾाढियूं ख़राबु आहिनि सिंध जो, उन्हनि ते ध्यानु ॾियनि। छो त सिंध सदन सूबो आहे ऐं सिंध हिननि जो बुनियादु आहे, सिंध हिननि जो बेस आहे, उन बेस खे संभालनि। आज़ादु कश्मीर में वञी हुकूमत कनि, वञी जेको बि वणनि वञी फतेह कनि, पर ॻाल्हि आहे त सिंध खे संभालनि। बिल्कुलु मतिलबु 5 सालनि खां पोइ PIA बर्तानिया में जेको आहे पंहिंजो फ्लाइट ऑपरेशन बहाल कयो आहे ऐं हुन खां पोइ इस्लामाबाद खां PIA जो ॾांहुं मुसाफ़िर खणी मैनचेस्टर बि पहुची वई आहे। वॾी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, वॾी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। ऐं इहो PIA जेकॾहिं न असांजी स्टैब्लिश थी वञे त काफ़ी बहितरी थींदी। छो त ॾिसो असांजी एॾी सारी 25 करोड़ आबादी आहे, एॾी ट्रैफिक थी वञे एमिरेट्स ते, ऐं ॿियूं जेके अरब जूं एयरलाइंस आहिनि, टर्किश एयरलाइन आहे या यूरोपियन एयरलाइंस आहिनि, उन्हनि ते एॾी ट्रैफिक आहे पाकिस्तान जी, उहा ट्रैफिक PIA ते हली ईंदी न। छो त जेकॾहिं तव्हांजो इस्लामाबाद खां जहाज़ उॾामे थो ऐं उहो जहाज़ वञी थो लंडन या मैनचेस्टर किथे पहुचे 8 कलाकनि में, पर जेकॾहिं माण्हू जेका न हुई आहे मैनचेस्टर वारी सहूलियत, मैनचेस्टर वारो माण्हू पहिरीं वञे दुबई, 3-4 कलाक धिका खाए, पोइ वरी हिननि जी कनेक्टिंग फ्लाइट मिलेसि त पोइ वञे लंडन या मैनचेस्टर जिते बि, सो 12 कलाक 14 कलाक लॻी वेंदा। ही मां सम्झां थो त हिननि खे फ्रीक्वेंसी UK जी वधाइणु खपे, ख़ासि तौर ते कराचीअ मां बि फ्लाइट वञणु खपनि, छो त कराची सां माटे जी माउ वारो सुलूक आहे। इहो चई त लॉ एंड ऑर्डर जो इशू आहे या फलाणो, कोई इशू कोन्हे। लॉ एंड ऑर्डर ॿिया जहाज़ बि अचनि पिया, लहनि पिया, छा उन्हनि सां लॉ एंड ऑर्डर जो छा इशू आहे? पर छा आहे त कराचीअ सां तअसुब आहे, इहो कोन था असांजा उर्दूदान ॿाहिरि सम्झनि। बाबा कराचीअ सां हिन करे तअसुब आहे जो कराची माना सिंध, सिंध तरक़ी कंदी त उन्हनि खे ॻाल्हि नथी वणे। हा उन्हनि खे उर्दू स्पीकिंग वणंदा तॾहिं जॾहिं विढ़ण जे लाइ असां विढ़ो पाण में। कराचीअ जी मालिकी सभिनी खे करणी पवंदी ऐं कराचीअ मां बि फ्लाइट्स वञणु खपनि जीअं इस्लामाबाद मां वञनि थियूं। छो त कराची 2.5-3 करोड़ जो शहर आहे, उन में केतिरा माण्हू लंडन वेंदा हूंदा, इंग्लैंड वेंदा हूंदा, अचण वञण केतिरनि जा माइट हूंदा। सो इहो इस्लामाबाद मां न, बल्कि इस्लामाबाद मां त ठीकु आहे, पर कराचीअ मां बि थियणु खपनि फ्लाइट्स। बिल्कुलु नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचो, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में ॿेर भलीकार मोरे साहिबु, वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सऊदी अरब जे दौरे ते पहुतल आहे, जिते हुन सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई आहे। ॿिन्ही मुल्कनि जे विच में इक़्तिसादी सहकार ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॻाल्हि ॿुधूं पिया, इक़्तिसादी सहकार कन पची विया आहिनि बाबा, फ्रेमवर्क बि करे वरितो अथऊं। न कहिड़ो फ्रेमवर्क आहे, छो था ज़ाहिर कनि? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे सऊदी अरब सां या कंहिंसां बि इलाह कयो था त असां तुंहिंजी जंग विढ़ंदासीं, त सऊदी अरब असांजी त जंग त कोन विढ़ी सघे न, एतिरो त हुन वटि न्यूक्लियर त कोन्हे, न कोई अहिड़ी ॻाल्हि आहे, न को एतिरो एयरफोर्स, न को एतिरी को आर्मी हुनजी मज़बूत आहे, असांजी मज़बूत आहे, त असां ई विढ़ी सघंदासीं। उहो असांजे पारां छा विढ़ंदो, असांजे लाइ छा अची विढ़ी कंदो? हिकिड़ी ॻाल्हि त बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां अॻु में बि हो न, तव्हां ॾिसो हिकिड़े ज़माने में चयो वियो इसराइल खे, मिस्र खे, त तूं असां सां गॾु अचु। मिस्र चयो मां ईंदुसि, पर मुंहिंजो कर्ज़ु माफ़ु कर। कर्ज़ु पंहिंजो माफ़ु करायो, मिस्र उन्हनि सां गॾु वियो अमेरिकन सां। हींअर बि अमेरिकन, सऊदी माना अमेरिकन्स, बाबा हींअर असांजो कर्ज़ु आहे कोई 135 अरब रुपया डॉलर आहे, तव्हां उहो असांजो माफ़ु करायो, ख़तमु करायो, जान छुटे, मुल्क को तरक़ी ॾांहुं वञे। सो ॻाल्हि आहे त ॾिसो, को बि स्पीकिंग अचे डॉक्यूमेंट न, जंहिंमें अचणु खपे त छा 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 छा, हू छा ॾींदो, मां छा ॾींदुसि। तव्हां ई मां आफ्टरऑल को धंधो था कयूं, त मां जेकॾहिं तव्हांखे सिक्योरिटी थो ॾियां, तव्हां सऊदी अरब आहे, त तव्हां मूंखे छा ॾींदो? मुंहिंजो कर्ज़ु माफ़ु कयो न। तव्हां ईअं त $200 ॾेई था छॾियो, $200 बिलियन ॾेई था छॾियो, अचे थो ट्रम्प, त असांखे बि हिकिड़ा 135 अरब डॉलर मिलाए ॾियो, अरब असां तव्हांजी सिक्योरिटी कंदासीं। सो ॻाल्हि आहे त हिन मुल्क जे मुस्तक़बिल जी ॻाल्हि कजे, ऐं हिन मुल्क जे मथां जेके कर्ज़ आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कजे, जॾहिं बि कंहिं अमीर माण्हू सां मुआदो थिए। ॾिसो न, तव्हां अमीर आहियो, पैसो तव्हांजे लाइ कोई इशू न आहे, मां ग़रीब आहियां, पर मां तव्हांजे लाइ विढ़ी सघां थो, रतु ॾेई सघां थो, गोली खाई सघां थो, गोली हणी सघां थो, त पोइ उहो मूंखे हुनजो मुआवज़ो त सही मिले न। मुआवज़ो आहे त तो वटि जेका शइ आहे से त ॾे न मूंखे,
मां पंहिंजो रत बि ॾियां, फ़ौज बि ॾियां, सभु कुझु ॾियां, तूं मूंखे मुंहिंजो कर्ज़ु लाराए। बिल्कुलु। हुन सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रोशन मईशत पैकेज जो ऐलान कयो आहे, जंहिं तहत 3 सालनि ताईं सनती ऐं ज़रई शोबनि खे वाधू बिजली 22 रुपया 98 पैसा फ़ी यूनिट मिलंदी। यार ॻाल्हि ॿुधो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, इन्हनि हिकिड़ो त अवल हुकुमरान त थी विया आहिनि, उहो विज़डम ई कान्हे, ॻाल्हियूं आहिनि रुॻो। उहो कोन ट्रप ॾींदो आहे बोलड़ो ट्रप ॾेई माण्हुनि खे इहो कंदो आहे, हीअ ट्रप आहिनि। बाबा ॻाल्हि आहे त तव्हां को कमु करे ॾेखारियो, तव्हां इम्पोर्ट घटायो, एक्सपोर्ट वधायो, इन्हनि शयुनि जे लाइ कयो। हितां माण्हू पंहिंजा कारखाना बंदि पिया कनि, पाकिस्तान में माण्हू कारखाना बंदि पिया कनि। मूं हिकिड़े बिज़नेस टाइकून सां ज़िक्र कयो त मुंहिंजो पुटु भला छा था कजे, मूं पंहिंजे पुट खे मुल्क खां ॿाहिरि फैक्ट्री लॻाए ॾिनी आहे। को हांगकांग थो वञे, को केॾांहुं थो वञे, को केॾांहुं थो वञे, असां उते वञी फैक्ट्री पिया हणूं। अड़े बाबा, उन्हनि खे तव्हां हिते प्रोटेक्शन ॾियो, उन्हनि खे तव्हां हिते जाइज़ मक़ाम ॾियो त उहो हिते अची कनि, हिते अची इंडस्ट्रीज़ हणनि। सही। इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि आई, आलमी बैंक पाकिस्तान जी मुआशी तरक़ी जी जेका मौजूदा रफ़्तार आहे उन ते अफ़सोसनाक आहे। अफ़सोस जी ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजा भाउ, पाकिस्तान हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे जेके हवा में आहिनि, इहे जेके त पाकिस्तान तरक़ी पियो करे या पाकिस्तान तरक़ी कंदो कोन कंदो। सर हीअ त चवनि था त जंहिं रफ़्तार सां तव्हां हलियो पिया त इहा त गुरबत तव्हांजी कॾहिं बि ख़तमु न थींदी। गुरबत खे त छॾियो, तबाह बर्बाद थींदासीं। गुरबत अलॻि ॻाल्हि आहे। तव्हां हींअर ॾिसो न, जी हा, गुरबत जो आलम इहो आहे जो माण्हू खे मारण न तयारु आहे। फुर लुट ॾिसो छा वधंदी थी वञे। अॼु त खणी ग़रीब माण्हुनि जे लाइ आहे। जी हा, हा, या जेको अहिड़ो माण्हू जिन वटि हथियार न आहिनि, इहो सुभाणे वॾनि माण्हुनि ताईं पहुचंदो कमु। हीअ ॻाल्हि कोन था सम्झनि, केर बि पोइ सिक्योर न रहंदो। माण्हुनि जी सोचो, इहो जेको चए थो न वर्ल्ड बैंक, इहो ई थो चए त बाबा माण्हुनि जे लाइ सोचो, गुरबत मां माण्हू कढो, उहे पॉलिसी अख़्तियार कयो जीअं मूं तव्हांखे चयो, इंडस्ट्रीज़ लॻायो, जॉब्स क्रिएट कयो, त जीअं गुरबत मां माण्हू निकिरनि। सही। हीअ त चवनि था त हर साल पाकिस्तान मां 16 लख नौजवान रोज़गार लाइ बीठा आहिनि। उनजे लाइ हिकिड़ो अकुलमंद थो चए वज़ीर आज़म त इहा त ॻाल्हि सुठी आहे, असांजे माण्हू त ॿाहिरि कमाइनि। अड़े ख़ुदा जा बंदा, ओ ख़ुदा जा बंदो, इहे माण्हू तव्हां वटि हिते कमाइनि, तव्हां वटि हिते प्रोडक्शन्स ॾियनि, तव्हांजो इहे शयूं एक्सपोर्ट थियनि, तव्हांजे लाइ उहो भलो आहे। इहे वञी उते पघारुनि ते कमाइनि, वञी उते उन मुल्क जी इक़्तिसादियात खे बहितर कनि। जी हा, यानी अमेरिका, कैनेडा, ऑस्ट्रेलिया या इवन यूरोप जा मुल्क चवनि था अचो असां वटि, पैसो जिन वटि अचो, असांखे पैसा ॾियो, असांजे मुल्क में रहो, असांजे मुल्क खे तरक़ी ॾियारियो। ऐं तव्हां चओ था त माण्हू वञनि था, असांजे लाइ भली ॻाल्हि आहे। सो सम्झो जट जॾहिं हुकुमरान थींदा त नसुलनि जा नुक़सान थींदा, उहे नसुलनि जा नुक़सान पिया थियनि। बिल्कुलु। स्टेट बैंक नई मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान कयो आहे ऐं चयो त व्याज जी शरह 11% ई बरक़रार रहंदी। न बरक़रार न, हिनखे सिंगल डिजिट आणो हुयो, पर अलाए छो कोन था आणनि। हिनखे एक्चुअली 9 ते खणी अचनि, सिंगल डिजिट आणो। कंहिं बि मुल्क में तरक़ी कान थींदी जेकॾहिं एॾो इंट्रस्ट रेट हूंदो। ठीकु, तव्हां इंग्लैंड में ॾिसो 4-5% आहे, अमेरिका बि 4-5% आहे, उहे बि चवंदा वधीक आहे, असां अञा घटि कंदासीं। 11% ते केरु तव्हां खां इंट्रस्ट वठंदो, लोन वठंदो ऐं को बि बिज़नेस शुरू कंदो। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त तव्हां महिरबानी करे हिनखे सिंगल डिजिट ते खणी अचो त जीअं माण्हू लोन वठनि, फैक्ट्रियूं लॻाइनि, नंढियूं नंढियूं स्मॉल इंडस्ट्रीज़ लॻाइनि, त जीअं माण्हुनि जी तरक़ी बि थिए, माण्हुनि खे रोज़गार बि मिले। बिल्कुलु। नेब चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर नज़ीर अहमद चयो आहे त असां 2.5 सालनि दौरान 8 खरब 40 अरब रुपया उगाड़िया आहिनि ऐं चए थो त जेकॾहिं करप्शन ख़तमु थिए त कर्ज़ु वठिणो ई न पवंदो। न पर करप्शन किथां ख़तमु थींदी? ॻाल्हि इहा आहे त हीअ त कुझु कोन्हे को, हाणे 8 खरब त वरिता अथनि न वरिता अथनि इहो त को डॉक्यूमेंट कोन्हे, चवण सां त ख़बर नथी पए। पर इहो इनखे वेही सभु डिटेल्स मीडिया में ॾियणु खपनि त जीअं जेकॾहिं माण्हुनि में एतमाद बहाल थिए। छो त नेब खे डिस्क्रेडिट या नेब जे लाइ त को माण्हुनि जो ओपिनियन ठीकु न आहे, मुंहिंजो बि ओपिनियन ठीकु न आहे त भई तव्हां माण्हुनि खे एतिरा केसिस करे ख़तमु करे छॾिया, पंहिंजी मर्ज़ी सां जंहिंखे वणे तंहिंखे एतिरा ग़लति कानून पास थी विया करप्ट माण्हुनि खे बचाइण जे लाइ। इहो बि हिकिड़ो कानून ठहियो आहे त 50 करोड़ खां मथे करप्शन आहे, नेब वठंदी हेठि न वठंदी नोटिस। हाणे हिकु ॻाल्हि कमु आहे, करप्शन त 10 रुपए जी हिसाब करप्शन आहे, उहो मुल्क जो पैसो आहे, मुल्क वटि वापसि अचणु खपे। सो तंहिं करे इहा ऐलान रुॻो कोन्हे को नाकाफ़ी आहे। बहितर इहो आहे त स्टेटिस्टिक्स ॾिजनि कंहिंखां केतिरा वरिता। जी हा, बिल्कुलु। ट्रंप जे चवण ते चीनी तेल कंपनी रूस खां तेल जी ख़रीदारी मुअतल करे छॾी आहे। भारत बि रूस खां तेल जी ख़रीदारी घटाए छॾी आहे ऐं उनखां पोइ चीनी ऐं अमरीकी सदर में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सुभाणे 30 अक्टूबर ते थी रहियूं आहिनि।
ॾिसो ॻाल्हि इहा आहे अदा, इहो हिकिड़ी शइ आहे जेका दुनिया खे ॾेखारी वई आहे। अंदरूनी खाना छा आहे, मुमकिन आहे उन्हनि जो पंहिंजा तेल थी वियो, जिते उन तेल जो क्वांटिटी घटाई हुजे, नंबर 1। नंबर 2, मां नथो सम्झां त चाइना ऐं हिंदुस्तान मौजूदा हालतुनि में अहिड़े क़िस्म जो को क़दम खणंदा, पर जेकॾहिं खयूं अथनि त माना इहा ट्रंप जी कामयाबी आहे, छो त ट्रंप इहो ई थो चाहे त रशिया खां परे थियनि मुल्क। जी ठीकु, छो त पाकिस्तान तॾहिं परे आहे, न त पाकिस्तान खे बि सस्तो तेल मिली सघे थो जे पाकिस्तान उन कैंप में वञे त। पर ॻाल्हि आहे त हिंदुस्तान ऐं चाइना ईअं डिक्टेशन क़बूल न कंदा जीअं पाकिस्तान थो करे। पर ॾिसूं छा थो थिए, सुभाणे ॾिसूं छा थो थिए, मुमकिन आहे ॿियो ऐलान थिए। जी हाँ, बिल्कुलु। मर साहब, हिकिड़े पासे वफ़ाक़ी हुकूमत कणक ख़रीदारी जो मनसूबो तयारु करे वरितो आहे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमतूं सिधी रीति कणक ख़रीदारी न कंदियूं, इन जे लाइ प्राइवेट कंपनीज़ खे हायर कयो वेंदो। गॾोगॾु अॼु वरी जेका अख़बारुनि में रिपोर्ट लॻल आहे त सिंध हुकूमत पुराणो जेको स्टॉक उनजो पियल आहे उहो चवंदा त असां वापसि कढूं था ऐं जीअं पंहिंजो वापारियुनि खे जेको आहे असां कणक विकिरो कयूं था। 12,65,000 मैट्रिक टन पुराणो जेको स्टॉक आहे उहो सिंध हुकूमत पियल आहे, जेको 2021 खां वठी 2024 ताईं जो आहे। त हुनजो तमामु अलाए पोइ सही सलामत आहे अलाए न आहे, हुनखे सुरो खाई वियो, तबाह बर्बाद थी वई, अटो थी वियो, मिटी थी वई, छा थी वियो। जे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त जेके फूड डिपार्टमेंट जा ऑफिसर नाग त कोन मिटी खाईंदा। जी हा, इहो अनु ई खाईंदा न, इहो ई इनखे इन में मिटी विझी को छा कंदा, को कीअं कंदा। ॾिसूं 21,000 टन, वॾी ॻाल्हि आहे, वॾी 12,65,000 12 लख टन मैट्रिक टन, जी हा, 12,65,000 मैट्रिक टन। ॾिसूं हाणे 12 लख इहो कीअं थो थिए, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। इहो साॻी इहा कणक आहे या मिटी ऐं मिटीअ जो पाउडर आहे। ॾिसूं कीअं इन जी कंडीशन कीअं आहे। बिल्कुलु। ऐं हुकूमत जेको सिधी रीति ख़रीद कंदी ऐं पंहिंजो प्राइवेट कंपनीज़ ज़रिए ख़रीद कई न भली करे न, ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि प्राइवेट कंपनीज़ या हुकूमत जे ख़रीदनि जी ॻाल्हि न आहे। जी हा, ॻाल्हि आहे त तव्हां हथु खणी छॾियो न, कढी छॾियो, तव्हां ख़तमु कयो कमंद खे बि, कमंद जो अघु मुक़ररु न कयो, उनखे पोइ फ्री मार्केट बि हलायो थी, जीअं मार्केट जेको मैकेनिज़म वञी डेवलप थिए। कणक मां हथु कढो, तव्हां पंहिंजी इहे ॻाल्हियूं, इहे हथु कढो, हरकतूं छॾियो, ॾिसो मुल्क कीअं थो सुधरे। सही। ऐं ॿिए पासे IMF बि जेको आहे कणक जी इमदादी अघु मुक़ररु करण ते एतिराज़ वारे छॾियो आहे। 2,500 रुपया अघु मुक़ररु करण ते एतिराज़ वारनि चयो आहे त बाबा इहो इमदादी अघु इहो असांखे क़बूल कोन्हे को। IMF बि साईं कणक ॾिसो न, IMF जा पंहिंजा आहिनि, IMF जा स्टैंडर्ड्स पंहिंजा आहिनि, कैलकुलेशन्स पंहिंजियूं आहिनि, मयार पंहिंजा आहिनि। ठीकु, तंहिंजे करे IMF जे मयार खे तव्हां कोन था वठूं न, IMF खे वठूं था। उनजो रीज़न इहो आहे त हुनखे तव्हांजे ग्राउंड रियलिटीज़ जी ख़बर ई न आहे त ग्राउंड रियलिटीज़ जो छा आहे। ग्राउंड रियलिटीज़ इहा आहिनि त इहो जेको अघु आहे सो वायबल आहे ई कोन। इहो अघु बि वायबल कोन्हे, छो त भाणे जा ख़र्च, बिजली जा ख़र्च ऐं इनपुट्स जा ख़र्च जेके आहिनि उहे ट्रैक्टरनि जी क़ीमतूं, हर शइ तमामु घणो महांगी थी वई आहे। तॾहिं ॻाल्हाइणु खपे IMF खे, जॾहिं IMF इहो बि ॾिसे त बाक़ी शयूं कीअं आहिनि। जी हा, बिल्कुलु। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिन ब्रेक आहे, ब्रेक खां जल्दी वापसि अचूं था। संद रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿेहर भली कर। मर साहब, मेहरान TV समेत सिंधी मीडिया 7 डिसंबर ते सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो आहे ऐं इन ॾियारे जे हवाले सां छा चवंदा? ॾिसो, ॻाल्हि आहे त सकाफ़त जो ॾियारो ॾहाकनि खां सभु चैनल्स ख़ासि तौर ते लीड था कनि हिन में। जी हा, ऐं मल्हाइण जे सिलसिले में इन सां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त सभु सिंधी दुनिया में रहंदड़ सभु सिंधी घटि में घटि इन सकाफ़त जे ॾियारे खे तमामु मान था ॾियनि, अहमियत था ॾियनि। ऐं वधे सकाफ़त छा आहे? सकाफ़त असांजो रहणी करणी, उथणी वेहणी, असांजो आबा अजदाद जा वैल्यूज़, उन्हनि जी कुली अल्फ़े तजदीद वफ़ा। जी हा, माना कसम था खणूं त असां इन सकाफ़त सां, इन धरती सां मुंसलिक रहंदासीं, वफ़ादार रहंदासीं ऐं निमक मल्हाईंदासीं। एक्चुअली सकाफ़ती ॾियारे जो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे। ठीकु, हाणे रही ॻाल्हि इहा त जेका ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त घटि में घटि जेके सिंधी चैनल आहिनि से गॾिजी था मल्हाइनि। जी हा, पहिरियों आचर डिसंबर जो सियारो आहे, इहो इनजे करे आहे जो सियारो आहे।
डिसंबर में सियारो आहे ऐं ॾींहं जो आराम सां सॼा जलसा जुलूस निकिरनि फर्स्ट क्लास आहे। जी सो तंहिंजे करे दुनिया में बि तव्हां ॾिसो त दुनिया जे हर कुंड कुड़च में सकाफ़ती ॾियारो मल्हायो थो वञे ऐं इहो क्रेडिट वञे थो टीवी चैनल सिंधी टीवी चैनल्स खे जी हा बिल्कुलु जिन कयो आहे। ऐं उनखां पोइ ॿी ॻाल्हि त ख़ासि तौर ते जॾहिं नारा आहिनि जेको असां स्लोगन उन ॾींहं जो हूंदो आहे उहो बि ॾाढो बामाना हूंदो आहे ज़ूमाना हूंदो आहे ऐं हिन जो हिन सकाफ़त ॾियारे जो बि ईअं हूंदो ज़ूमाना ई हूंदो पर मां सां फाइनल कोन थियो आहे जी हा पर हूंदो बहरहाल सिंध जे सलामती जे लाइ को न को नारो हूंदो। बिल्कुलु मौलवी साहब कच्छ जे 71 ॾोहारियुनि हथियार फिटा करे गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे सिंध हुकूमत चए थी हिननि खे असां हुनर बि ॾींदासीं ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट जे प्रोग्राम में पैसा बि उन्हनि खे ॾींदासीं। हिन जो मक़सदु आहे त माण्हू वञी दाड़ियल थियनि ऐं वरी हथियार फिटा कनि ऐं 8-10 खून करे छॾनि। हा 15-20 खून कनि अॻुवाऊं कनि सभु कनि इहो को रवायत ठीकु न आहे रवायत ठीकु न आहे। पहिरीं ॻाल्हि त केतिरा एतिराज़ थिया आहिनि त इहे जेन्युन दाड़ियल न आहिनि जी हा सोसाइटी में केतिरा उतां उन इलाइक़े जे माण्हुनि बेसिडेंट न आहिनि इहो ड्रामो कयो वियो आहे बिल्कुलु इन जी वज़ाहत अचणु खपे हुकूमत जे तरफ़ां। ठीकु ॿी ॻाल्हि त जेकॾहिं इहे वाक़ई दाड़ियल आहिनि त इन्हनि जो बाक़ाइदा हिसाब किताब अचणु खपे त कंहिं छा कयो आहे छा कयो आहे छा कयो आहे छा रुॻो इहो कोन्हे हिते 3 लख रुपया इनाम आहे 3 लख त इनाम SP नोटिफिकेशन करे छॾी ॻाल्हि ख़तमु थी पर हिकिड़े जो ॾोहनि जी ख़बर हुजे त कहिड़ा कहिड़ा ॾोह न कया आहिनि। इहे सरफेस ते अचणु खपनि इहो प्रेस में अचणु खपनि मीडिया ते अचणु खपनि त बाबा फलाणे माण्हूअ पंहिंजो मुबारक ख़ान 20 क़तल जे केस में ऐं 10 अगवा जे केसनि में हो तंहिंजे करे थियो ऐं फलाणे साल खां या फलाणी तारीख़ खां ॾोहारी आहे जी हा त पोइ उहो छा आहे त जेन्युन नज़र ईंदी ऐं माण्हू उन ते एतबार बि कंदा। ईअं हाणे तव्हां तीगाणी जेके बि आहिनि उहे सभु तीगाणी गॾिजी पिया ऐं सभिनी खणी सरेंडर कयो आहे पोइ या त लॉ एंड ऑर्डर या त बहितर थिए अंदरि उहो दाड़ियल ॿाहिरि सिलसिलो वरी न हुजे। ॿी ॻाल्हि त तव्हां रुॻो इन्हनि दाड़ियलनि जे औलाद खे छो तरबियत ॾींदो तव्हां छो था सॼी सिंध जे ॿारनि खे तरबियत ॾियो ॼण ॾोह कयो आहे छा माण्हुनि जे माइटनि अॻुवा कया वारदातूं कयूं त हिन करे हुननि जे पुटनि खे स्पेशल ट्रीटमेंट मिलंदी ॿिया सिंध जा माण्हुनि खे न मिलंदी माना इहा हर कंहिंखे तरक़ीब आहे त थियो ॾोहारी पोइ तव्हां सां रिआयतूं थींदियूं ईअं थियो न माना जी हा सर बाबा ॾोहारी थियो पोइ तव्हांखे सभु रिआयतूं मिलंदियूं तव्हांजे पुटनि खे पढ़ाईंदासीं ख़ुदा जा बंदा ओहिड़ो ट्रेडिशन विझो जेको ट्रेडिशन हिन मुल्क खे हिन सूबे खे फ़ाइदो ॾिए। बिल्कुलु मौलवी साहब सिंध में अमन अमाल जे हवाले सां त पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तफ़सीली गुफ़्तगू कंदा आहियूं पर मोरे में जेको ताज़ो वाक़ियो आयो आहे त MP जे घर में जेको आहे उहो MNA जे घर में MNA जे घर में ज़ुल्फ़कार भेण साहिब रुॻो MNA जे घर जी ॻाल्हि न आहे अदा हाजी चाचो हाजी रहमतुल्लाह बाबे जो पगमट यार हो असांजो चाचो उहो इन इलाइक़े जो मुड़ुसु माण्हू हो इन इलाइक़े जो मुड़ुसु माण्हू ज़मींदार सम्झो वेंदो हो ऐं भेण जेको कबीलो आहे उहो भेण बि मुड़ुसु माण्हू कबीलो सॼो वेंदो हो ऐं हीअ जेका ॻाल्हि थी आहे इहो सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहो कीअं थियो आहे आफ्टर ऑल हेॾी वॾी उन्हनि जो अंदरि हवेली आहे एॾो वॾो घरु आहे उन में इहो कीअं थियो आहे जो चंद माण्हुनि खे 15 10 या 15-20 माण्हुनि खे या 50 माण्हुनि खे कीअं मत थी आहे तीअं थियो आहे। हाणे इहो क़ाबिले हुकूमत खे नोटिस वठणु खपे सीरियस नोटिस वठणु खपे। इन खां अॻु में हिकिड़ो दफ़ो चंद साल अॻु में पंहिंजो सईद शबीर अमन शाह अञा ज़िंदा हो उनजे घर ते ईअं दाड़ियल आया ऐं उनजा ज़ेवर ॿियूं सयूं सभु लुटे खणी विया 10 लख रुपया कैश बि खणी विया मिंट यकदमि पुलिस हरकत में आई ऐं सभु कुझु उन्हनि खे सामान वापसि मिलियो 10 लख ते पोइ पुलिस वञी खीस ख़र्ची कई बाक़ी सामान सभु कुझु मिलियो उन्हनि खे बंदूकूं ऐं ॿियूं सभु ज़ेवर सभु मिलिया। चवण जो मतिलबु इहो आहे त इहो इम्तिहान आहे हिन हुकूमत जे लाइ इम्तिहान त हेॾी वॾी धुर जेका उन इलाइक़े जी आहे इलाइक़े जो चङो मुड़ुसु हो इलाइक़े जो MNA हो इलाइक़े जो ॾाढो मुड़ुसु बि हो उनजे घर ते जॾहिं हिन क़िस्म जी वारदात थी आहे त उनखे यकदमि हुकूमत खे नोटिस वठी यकदमि उन कारगुज़ारी करणु खपे उनजो नतीजो कढणु मिलणु खपे। बिल्कुलु मौलवी साहब हैदराबाद में डेंगी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे हिकिड़ो ॼणो वधीक अॼु फोत थी वियो आहे फोतुनि जो जेको अंग आहे मुंहिंजे ख़्याल में 16 खां वधी वियो आहे किथे अंग हले पियो 22 खां 25 ऐं किथे 16 पियो हले हुकूमत उनखां पोइ वकीलनि जा एहतजाज माण्हुनि जा एहतजाज हा डेंगी जे लाइ मूंखे हिकिड़ो नुस्ख़ो कंहिं ॿुधायो आहे जेको मां पंहिंजे नाज़रीन सां शेयर थो कयां हीअ हिकु काफ़ूर जूं गोरियूं आहिनि न इहे 2-4 तव्हां कमरनि में उछलाए छॾियो जेके तव्हांजा घर जा कमरा आहिनि डेंगी इन ते नथो अचे चवनि था मूंखे कंहिं मोतबर माण्हू ॿुधायो आहे हिन खे पहिरीं त ॻाल्हि आहे
साईं ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां अदा इहे छो मर्ज़ थींदा आहिनि, इहे मर्ज़ इन करे थींदा आहिनि जो तव्हांजी सोसाइटी में गंदगी हूंदी आहे, सफ़ाई न हूंदी आहे। ऐं इहे जेके मच्छर आहिनि या इहे जेके जीवड़ा आहिनि इन्हनि खे अहिड़ो माहौल मिलंदो आहे जो वधी वाध बि कंदा आहिनि, विझंदा बि आहिनि, वधंदा बि आहिनि। जी सो तंहिंजे करे असां अवल त जेके असांजो सैनिटेशन आहे, रहाइश आहे, साफ़ सुथरी रखूं, किचिरो न हुजे, अंदरि गंदगी न हुजे, इहो घर खे साफ़ रखूं, इलाइक़े खे साफ़ रखूं, उनजे लाइ सभु पाण में गॾिजी ऐं मुड़सी कयो त जीअं इहो जेको आहे डेंगी मच्छर इहो किथे बि न थिए। ॿियो सैनिटेशन वारनि खे, म्यूनिसिपैलिटी वारनि खे जेके जेके पाणी बीठल आहिनि या जेको वाधू आहे जीअं हैदराबाद में आहे, हिते स्प्रे करणु घुरिजे त को मच्छर जहिड़ो न हुजे हिते। जी बहरहाल हुकूमत जे मथां वॾी ज़िमेदारी आहे, हुकूमत खे इहो करणु खपे। बिल्कुलु मोदी साहिबु, सिंध हुकूमत पाण एतिराफ़ कयो आहे त सूबे में 6 लख खां वधीक अताई डॉक्टर आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु हाणे डीसीन खे चयो अथऊं त तव्हां अताई डॉक्टरनि ऐं ब्लड बैंक्स जेके आहिनि गैर क़ानूनी उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयो। यार ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं तव्हां हुकूमत जंहिं ते बि शइ ते अमल कराइणु चाहे त अमल थी सघे थो। जी हा, पर ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जेकॾहिं पाण पार्टनर हूंदी, पंहिंजे वर्करनि खे चवंदी त भली पिया कम खे हलायो त ॿियो छा आहे त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहे मथां खां शुरू थींदो आहे। जेकॾहिं मॉरल वैल्यूज़ मथे आहिनि त हेठि माण्हुनि ताईं फिल्टर डाउन थींदियूं आहिनि, पर जेकॾहिं मॉरल वैल्यूज़ कोन्हनि, ठेका ॾोकड़नि ते, पोस्टिंग ॾोकड़नि ते, नौकरियूं ॾोकड़नि ते, सब्सिडी कमीशन वेठी विकिरो करे, ऑक्शन करे, इहो ओपिनियन आहे। जी हा, हाणे जॾहिं इहो ओपिनियन आहे त इन में हुकूमत जे चवण सां केरु एतबार कंदो त हुकूमत को इन ते अमल कंदी। हुकूमत एसपिन खे चई छॾियो आहे, का ॻाल्हि आहे का मोड़ आहे। तव्हांजा हुकूमत पंहिंजा पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि, तव्हांजा कारकुन आहिनि, तव्हांजा मेंबर्स आहिनि, लोकल बॉडी जा मेंबर्स आहिनि, तव्हां पंहिंजे उन्हनि जे थ्रू कंट्रोल कयो न थिए त पोइ एसपी खे चओ त बाबा इहा हक़ीक़त में छा आहे, ॾाढो सिंपल आहे। मां जेकॾहिं हुकूमत में हुजां त मां सभिनी चेयरमैन म्यूनिसिपल कमिटीज़ खे, टाउन कमिटीज़ खे सभिनी खे घुराए चवां त तव्हांजी ज़िमेदारी आहे हीउ कमु कयो। जेको न कंदो असां उन इलाइक़े जे माण्हू खे ॿधंदासीं, चेयरमैन खे ॿधंदासीं। ॾिसो कीअं था अताई ख़तमु थियनि। बिल्कुलु मोदी साहिबु, कराची में ट्रैफ़िक कानून जी भंजगड़ी ते ई चालान जी शुरूआति थी वई आहे ऐं पोइ सिर्फ़ु 6 कलाकनि में कराची ट्रैफ़िक पुलिस जो जेको DIG आहिनि हुननि चयो आहे त असां ₹1.25 करोड़ जेको आहे चालान कयो आहे शहरनि खे। सुठी ॻाल्हि आहे, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जी हा, जॾहिं बि को नओं सिस्टम शुरू कबो आहे त उनजे लाइ पहिरीं मीडिया ते, जी हा, बोर्ड से जिते किथे बाबा ही अथव, हाणे ख़्यालु कयो। आगाही हाणे इहे आगाही जी मुहिम शुरू कबी आहे। जी असां वटि त आगाही आहे कान, बसि कानून ठहियो हाणे दॿियो माण्हुनि खे। माण्हुनि वीचारा अवामनि खे ख़बर कहिड़ी। जी हा, बिल्कुलु तव्हां इहो ई वञो UK में USA में वञो, हिकदमि इहो पहिरियों कमु इहो कंदो त विझंदो तव्हां बेल्ट आहे पाईंदो, उन करे जो उते कानून आहे ऐं उतां जो माण्हू या महिमान या विज़िटर सभिनी खे ख़बर आहे तव्हांजो तव्हां उन कानून खे हिते चओ त बाबा हाणे हीउ कानून अथव ऐं फलाणी तारीख़ खां पोइ तव्हां हिते ॾंढ लॻंदो। तव्हां माण्हुनि में त पहिरीं आणियो न इहा सुजाॻी। बिल्कुलु सुजाॻी मुहिम लाज़मी आहे। मोदी साहिबु, अमेरिका पाकिस्तान खां पोइ जापान सां बि हिकिड़ो नओं मुआदो कयो आहे जंहिंमें जापान सां नायाब मादनियात, तवानाई ऐं मस्नूई ज़हान जे शोबनि में जेको आहे सहकार ते मुआदो कयो आहे। इहो को चीन लाइ ख़ासि पैगाम त न आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हर क़दम हर अमल जेको केरु को मुल्क खणे थो दुनिया में त उनजे लाइ पैगाम सभिनी ॾे वेंदो आहे। जी हा, ठीकु, पर हाणे जापान जेकॾहिं उन्हनि खे चयो आहे ऐं सहकार कई आहे त जापान त पाण टेक्नोलॉजी में तमामु घणो मथे आहे। इहो छा थियो आहे, कीअं थियो आहे, ॻाल्हि नथी सम्झ में अचे। बाक़ी बहरहाल ॾिसो न, जापान सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ इहो तहयो करे छॾियो त कंहिं बि इन जंगी मामले में न ईंदो, छो त तमामु वॾो नुक़सानु भरियो जापान ॿी जंग में, ॿी आलमी जंग में। जी हा, हिरोशिमा नागासाकी ते जेके बम उछलिया, शहर जा शहर तबाह थी विया। जी हा, त पोइ हू चाहींदा त असां उते अमेरिकन जी फ़ौज आहे, अमेरिकन जी फ़ौज जी पैरेड ते वियो आहे, ट्रेनिंग उहो अमेरिकी फ़ौज उते आहे। सो तंहिंजे करे जापानी पुरमन माण्हू माण्हुनि चयो हूंदो त ठीकु आहे, जेकॾहिं शहनशाह दुनिया जो शहनशाह हुकुम थो करे त कयूं था। बिल्कुलु मोदी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो, मूंखे ॾिजां इजाज़त। अल्लाह भाई।